शहदादकोट खां गुलज़ार मंचाणी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादकोट में नामालूम हथियारबंदनि चांहि जी पतीअ जी उगाड़ी करे वापसि मोटंदड़ मुलाज़िमनि खां ₹7.5 लख फुर करे आसानी सां फरार थी विया। शहदादकोट शहर जे एस सेक्शन थाणे जे खत जे कारोबारी रोड लखपत वटि मोटरसाइकिल सवार ॿिनि हथियारबंदनि चांहि जी पतीअ जी उगाड़ी करे वापसि मोटंदड़ मुलाज़िम ख़ुर्शीद गोरीअ खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए ₹7.5 लख फुर करे आसानी सां फरार थी विया। मुतासिरा मुलाज़िम फुर जो इतला पंहिंजे मालिक पवन कुमार खे ॾिनो। होॾां फुर वारे वाक़े जे इतला ते एस सेक्शन थाणे जो SHO शाहिद खटक मुतासिरा धुर वटि पहुतो, जिते मुतासिरा मुलाज़िमनि खां फुर वाक़े बाबति तफ़सील वरिता। उन मौक़े ते चांहि जे डीलर पवन कुमार SHO शाहिद खटक आॾो वधंदड़ बदअमनी जूं दांहूं कयूं ऐं मिनथूं कंदे चयो त ख़ुदा जे वास्ते असांखे वीज़ा वठी ॾियो त हितां हलिया वञूं, हाणे वधीक हिते कारोबार करे नथा सघूं। होॾां SHO रिवायती तौर दिलि जाइ ॾेई वापसि रवानो थी वियो।